ज़राअत में औरत जो वॾो किरदारु आहे। पोखी खां वठी वेंदे लाबारे ऐं लाबारे खां चूंडे ताईं औरत मर्द सां कुल्हो कुल्हे में मिलाए महिनत करे थी। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजे समाज में औरत खे बुनियादी हैसियत ई नाहे मिली सघी। पाणी जी विर्छ या वरी ज़मीनी तकरारनि में थींदड़ नुक़सान बि सभ खां वधीक औरत खे ई भोगणो पवे थो। पाणी जो जियापे जो सबबु आहे, ठीकु। हाणे उन में हमेशह इहो ॾिठो वेंदो त पाणी जी विर्छ जे जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे मोस्टली मर्द हज़रात कंदा आहिनि। फसल पोखण खां वठी फसल लहण ताईं औरत जो तमामु घणो उन में रोल आहे। पर जॾहिं फ़ैसिला साज़ी जी ॻाल्हि थी अचे, जॾहिं तनज़ीम साज़ी जी इवन ॻाल्हि ईंदी आहे त औरत खां त पुछियो ई नथो वञे। न सिर्फ़ु पाणी पर घर में जेको मालवंद माण्हू आहिनि त उहो माल पालणु, उन जी सार संभाल लहणु उहो बि औरत करे थी। पर जॾहिं उन जे खपाइण जी ॻाल्हि ईंदी, सेल करण जी, विकिणण जी ॻाल्हि ईंदी त केरु पुछंदो औरत खां त बाबा हीअ रिढ बकरी में खपायूं या न खपायूं। फ़ैसिले में आहे ई कोन, कमु सॼो उहा थी करे। त हीअ उन हिसाब सां मां सम्झां थी कि तमामु घणी बहितरी आणण जी कोशिशि कई आहे असांजे ॿिनि टिनि इदारनि त औरतुनि खे डायरेक्ट इन्वॉल्व कयो अथनि। ऐं मां त चवां थी एडवाइज़री कमेटी में 90% औरतूं हुअणु खपनि। ऐं उहे औरतूं सिर्फ़ु शहरी न, पर जेके उन्हनि ज़िलनि जूं उन्हनि खे खणी अचनि, जेके असुलु इन्हनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि थियूं, ताकि उहे बहितर असांखे हल बि ॿुधाए सघनि थियूं। हैदराबाद में समाजी तंज़ीमनि पारां पाणी जी विर्छ, हारियुनि, आबादकारनि ऐं हारियाणियुनि जे मसइलनि बाबति तजवीज़ूं तोड़े उन्हनि जे हल लाइ सेमिनार कोठायो वियो। औरतुनि जी ज़िंदगीअ जो दारो मदार त पाणीअ ते आहे, उन ॿनीअ ते आहे। ऐं ग़रीब जेका कोली भील आहिनि उन्हनि जी बि ॿनीअ ते आहे, पर उहे खातेदार न आहिनि, छो जो उन्हनि जे नाले ज़मीन खातो कोन्हे। उन हवाले सां असां कोशिशि कई त हिन एक्ट में तरमीम कजे पहिरीं ॻाल्हि, ऐं उन में औरत ऐं उन्हनि ग़रीब माण्हुनि खे बि कंहिं परसेंटेज में शामिलु कजे, छो जो उन्हनि जो बि पाणीअ सां, ॿियो पाणीअ जे करे जेका झेड़ा था थियनि उन जा डायरेक्ट मुतासिरीन औरतूं उहे ग़रीब माण्हू आहिनि। हिन वक़्तु जेको असां ग्राउंड ते ॾिठो आहे डिस्ट्रिक्ट बदीन ऐं टांडो मोहम्मद ख़ान मंझि, थोरे ई अरसे में माण्हुनि खे वधि खां वधि जेको आहे सो आबादकार जेके उन्हनि सां पाणी सां वॾो मसइलो आहे। ख़ासि करे जेको बदीन जी पुछड़ी वारी एरिया आहे, टेल वारी, इन मंझि आबादकारनि खे पाणी तमामु घटि पुछड़ी ताईं पहुचे थो। वो कम्युनिटीज़, वो औरतें, वो मार्जिनलाइज ग्रुप, वो कि सबसे पहले तो उनको पता हो कि उनके राइट्स हैं क्या, पानी क्या है और वो कैसे आ सकते हैं, उनकी इंक्लूजन। फिर उन लोगों को आगे लेके जाना वाटर कोर्स एसोसिएशन तक, फिर आगे एफओस तक, फिर एरिया वाटर बोर्ड तक हम प्लान कर रहे हैं। और दूसरे नंबर पे जो हम चाह रहे हैं, जो सिविल सोसाइटी है, मीडिया है और ये जो और की स्टेक होल्डर्स हैं, उनको हम कैपेसिटेट करें और उनको लेके जाएं लोगों के पास, कि वो इनके इश्यूज़ को देखें, उसको लेके जाएं पार्लियामेंटेरियंस तक, पॉलिसी मेकर्स तक, कि ये इश्यूज़ हैं रियल और इनको हमें एड्रेस करने की ज़रूरत है। सिंध में इन वक्त इरीगेशन रिफॉर्म्स तहत प्रोग्राम हली रहियो आहे, वाटर मैनेजमेंट जे हिसाब सां या वाटर गवर्नेंस जे हिसाब सां। उन में जेके रिफॉर्म्स आंदा विया उन में जेके मार्जिनलाइज़ कम्यूनिटीज़ आहिनि या जेके वुमेन फार्मर्स आहिनि या हारी आहिनि, औरतूं आहिनि, या उहे औरतूं या सोसाइटी जो उहो हिसो जेको बुनियादी तौरु वर्कर आहे या हेठि सतह ते कमु करे थो या जेके लैंडलेस आहिनि, उन्हनि जो हिन रिफॉर्म प्रोग्राम में या उन्हनि जो पाणी जी इंतिज़ामनि वारनि मामलनि में डिसीजन मेकिंग में को रोल नाहे ऐं सच। जॾहिं त हो बुनियादी तौरु ओतिरी लेवल जा या उन ई हिसे जा स्टेक होल्डर आहिनि, जेकॾहिं पाणी जी मैनेजमेंट सही न आहे या उनजो जेको असरु पवे थो उहो हुननि ते पवे थो त मेन खातेदार ते पवे थो, जिन जे नाले ते ज़मीनूं आहिनि। सीधा बुनियादी तौरु हिकिड़ी ओपन सोच रखे थो, जंहिं तहत असीं पाण चाहियूं था औरतुनि या उन्हनि माण्हुनि जी शमूलियत इंक्लूजन थिए जेके समाज में कमज़ोर तरीन आहिनि ऐं पाणी सां उन्हनि जूं ज़िंदगियूं वाॻापियल आहिनि। हिकिड़ो मसइलो न आहे, हिते कई मसइला आहिनि पंहिंजी नोयत जा। मिसाल तौरु वाटर जी अवेलेबिलिटी, उनजी जेका डिस्ट्रीब्यूशन, ख़ुदि अकरम वाह जी पंहिंजी मेंटेनेंस, उनखां पोइ फार्मर्स जेके ऑर्गेनाइजेशन ठहियल आहिनि जेके सीडा जे पारां, उन्हनि जी पंहिंजी कैपेसिटी, उनखां पोइ नंढा जेके आबादकार आहिनि, वॾा आबादकार, उन्हनि जे पाण में विच में इशूज़, टेल जा ऐं मुंड जा जेके आहिनि आबादकार, उनजे विच में इशूज़ आहिनि। सेमिनार में हारियाणियुनि तोड़े आबादकारनि पंहिंजा मसइला ॿुधाईंदे चयो त संदुनि इलाइक़नि में ज़रई पाणी त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि खे पीअण जो साफ़ पाणी बि नथो मिले, जंहिं करे हू सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वाटर कोर्स कचा आहिनि, उन्हनि में असांजो पाणी ज़ाया थी थो वञे। सिम नाला असांजा न आहिनि, उहो उन में ज़मीनूं असांजी सैलाब थी वई आहिनि। सैलाब वारी ज़मीनूं असांजी आबाद न पई थियनि। 0 पॉइंट ते वेठी आहियां। 0 पॉइंट ते वेठा आहियो ते वेठा आहियूं। 0 पॉइंट ते भला कहिड़ा मसइला आहिनि? 0 पॉइंट ते पाणी जी माना का सहूलियत ई कोन्हे आई। पाणी जिते असां 2 किलोमीटर ते असां पंहिंजा कैन रखियो मथे ते भरण वेंदा आहियूं त गंदो पाणी आहे, खारो पाणी आहे।
असांखे परेशानी आहे त असां वटि पाणी कोन्हे, नलका इलाही लॻल आहिनि, पर उन्हनि मां कंहिं मां नलके मां पाणी खारो थो अचे, कंहिं मां कड़ो थो अचे, कंहिं मां मेरो पाणी थो अचे। असां वटि तमामु परेशानी आहे ऐं असांजा नवां जवान इन ब्लड प्रेशर जी बीमारी, कारी साईअ जी बीमारी, उन्हनि में मरी पिया आहिनि। पाणी सां सफ़ा खारो ख़राबु पाणी, जंहिंमें मतिलबु कलर ई रंग ख़राबु थियो वञे लियो, न पीअण जी सहूलियत, पी त खारो, ब्लड प्रेशर वधियो वञे लियो। बनियूं कहिड़ी थियूं आबाद थियनि, कलर थियूं थियनि बनियूं, आबाद कोन थियूं थियनि बनियूं। उहे मीरनि जी बनियूं आहिनि, उन जूं करे वेठा आहियूं, हारी माण्हू आहियूं, असांजी पंहिंजी ज़मीन न आहे। मज़ूरी कहिड़ी कंदा आहियो, कहिड़ो हार? बठिरे ते कमाईंदा आहियूं, जीअं पाणी हूंदो आहे बठनि में ॾेई, बठिरे में ॾेई छॾूं आहे, उन्हनि ते मज़ूरी कंदा आहियूं, उहा खाईंदा आहियूं, बसि काठ वढींदा आहियूं। पाणी त तमामु खारो आहे, माण्हू वीचारा जवान हलिया वञनि था, पेट भरिजी पवे थो, कारी साई वधी वञे थी, उन सां जुलाब उल्टी शुरू थी वञे थी, ऐं तंहिं करे बनियूं जेके आहिनि कलर थी वियूं आहिनि। आबादगारनि चयो त पाणी जी विर्छ मुनसिफ़ाना नथी थिए, जंहिं करे संदुनि हिसे जो पाणी बाअसर वॾेरा तोड़े ॿिया माण्हू इस्तेमालु कनि था ऐं संदुनि ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। हारियाणियुनि चयो त औरतुनि जो ज़राअत समेत हर कम में वॾो किरदारु हूंदो आहे, पर फ़ैसिला साज़ी में औरतुनि खे शामिल ई नथो कयो वञे। 60 to 70% औरतूं जेके उन्हनि में अफेक्टेड आहिनि, उहे इन हवाले सां अफेक्टेड आहिनि त हर घर में औरत ही वो किरदारु अदा करे थी, ऐं घर सां गॾोगॾु मुआशरे ऐं पंहिंजे हस्बैंड सां गॾु अगरि हू ॿनी बारे में वञे थी त 60 to 70% औरत जेका आहे उहा अफेक्टेड आहे। औरत चवे थी त अगरि आउं घर खां ॿाहिरि थी निकिरां त ज़ाहिर आहे आउं हिन मुआशरे जो हिकिड़ो हिसो आहियां, ऐं पंहिंजे घर वारे सां गॾु ॿाहिरि बि कमु थी करियां, घर में बि कमु थी करियां, त मूंखे एतिरो राइट आहे त अगरि आउं 2 गिलास पाणी पीअण जो हक़ रखां थी त मूंखे अधु गिलास पाणी छो थो मिले। त हीउ प्रोग्राम इन लाइ रखियो वियो आहे त असां उन्हनि औरतुनि सां गॾिजी करे, जेके असांजे रूट लेवल ते औरतूं आयूं आहिनि असां सां गॾिजी हिन प्रोग्राम में, असां उन्हनि जा इश्यूज़ ॿुधी करे असां हाईलाइट करियूं ऐं उहे बाक़ाइदे हिकिड़ी रिपोर्ट ठहे, उहा रिपोर्ट जेका आहे मथे लेवल ताईं वञे त जीअं इन इशू खे सॉल्व कयो वञे। असीं चाहींदासीं त जेके बि मुख़्तलिफ़ सिंध वाटर मैनेजमेंट एक्ट तहत कमेटियूं ठहियलु आहिनि, चाहे उहा वाटर यूज़र एसोसिएशन आहे, FO आहे या एरिया वाटर बोर्ड आहे, इन में औरतुनि जी हर सतह ते भरपूर शिरकत हुजे, फ़ैसिला साज़ी में शिरकत हुजे ऐं उन्हनि जो आवाज़ ॿुधो वञे। ख़ासि तौर बदियुनि जी पुछड़ी जी ॻाल्हि कयां त पाणी आहे ई कोन, मौजूदु ई कोन्हे को पाणी, ज़रो कोन्हे को, माना जानवर जेको पाणी पीअण था न उन में बि उन्हनि जी मौत थी वञे। हिननि हिकु रिपोर्ट पेश कई त माना डेली 1 खां 2 जानवर जेको आहे सो इन गंदे पाणी पीअण जे करे, ऐं पाणी बि अहिड़ो बिल्कुलु साओ पाणी थी वियो आहे। अक्रमवाह में पाणी 4100 क्यूसिक पाणी खणे थो जेको आहे, पर उहो प्रॉपर उन जॻह ताईं पुछड़ी ताईं पहुचे कोन थो, इहो ठहियो ई बदीन ज़िले जे लाइ आहे। ऐं जॾहिं पाणी पहुचे कोन पियो त हींअर हालति तमामु घणी वर्स थी वई आहे। हिते जेके औरतुनि जेके फीमेल्स ॻाल्हायो त माना असां 7-8 किलोमीटर ट्रेवल करे वञूं था, सफ़र करे वञूं था, इन खां पोइ असां पाणी था खणी अचूं। समाजी अॻुवाणनि, हारियुनि, आबादगारनि, पाणी माहिरनि, तालीमदाननि तोड़े हारियाणियुनि ऐं सहाफ़ियुनि मुतालबो कयो त ज़रई पाणी जी मुनसिफ़ाना विर्छ करे नंढनि तोड़े पुछड़ी जे आबादगारनि खे पंहिंजे हिसे जो पाणी फ़राहम करे ज़रई पोरियो कंदड़ औरतुनि तोड़े ॿाहिराड़ियुनि में रहंदड़ माण्हुनि खे समूरियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।